खैरपुर लुकमान जी रहाशी नौजवान नारी तालका नारो जे नौजवान सां पसंद जी शादी करे छड़ी। प्रेमी जोड़ो तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब पहुतो। नारी मिसमात पठाणी धी राज मोहम्मद सुमरो प्रेस क्लब पहुची ॿुधायो त मुंहिंजो पीउ अखियुनि खां माज़ूर आहे। चाचो ख़ादिम सुमरो हिकु पैसनि एवज़ नशई शख़्स सां मुंहिंजी शादी कराए रहियो हो। जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न हुई, मां पंहिंजे माइटनि जो घर टिनि कपिड़नि में छॾे नौजवान ज़ाहिद हुसैन सुमरो सां शादी कई आहे। मूंखे कंहिं भॻवान नाहे कयो। मूंखे चाचनि ख़ादिम सुमरो उर्स सुमरो मोर सुमरो ऐं ॿियनि मां ख़तरो आहे। जन मुंहिंजे मुड़ुस ऐं हुन जे माइटनि मथां मुंहिंजे अगवा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हुननि SSP खैरपुर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो आहे त दाख़िल कयल कूड़ो केस ख़तमु कराए असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। शादी कई आहे। मूंखे विकिणनि पिया ॿार जन पिया हेरो नहीं हुयो चांस पियो न हुयो। चाचो ख़ादिम ऐं चाचो औरत साहब जावेद साहब मोरा रायद अली साहब आशिक हुसैन सुमरान उमरिया तो नालो छा है? पठाणी राज मोहम्मद। किथे वेठी आ? लुकमान फाटक। तो ये शादी पंहिंजी मर्ज़ी सां कई आहे? हां। तो के अगवा करे न वठी आयो आहे? न ये तव्हांखे अपील आहे हिननि ते जेके कूड़ियूं FIR थियूं आहिनि इहे ख़तमु कयूं वञनि। तुंहिंजी अॻु